ठटो मां रिपोर्ट शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी जी त आल सिंध लेडी हेल्थ वर्कर एम्प्लॉइज़ यूनियन जी अपील ते ज़िले सिहत खाते ठटे जे लेडी हेल्थ वर्कर PPHI इदारे में ज़िम करण वारे मुजवज़ा पॉलिसी ख़िलाफ़ ठटे में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरे जी अॻुवाणी साहिबा पालारी, फेरोज़ा, ज़ीनत मल्ला, गुलशन उमराणी, रोशन यास्मीन, ज़ुबैदा, हनीफ़ा, सईदा ख्वाजा, ज़ुलेखा ऐं ॿियनि कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त खेनि सिंध जे सिहत खाते में लेडी हेल्थ वर्कर तौरु भर्ती कयो वियो। लॻभॻि 12 साल अॻु खेनि मुस्तक़िल रेगुलर पिणु कयो वियो। तंहिं बावजूदि खेनि ज़बरदस्ती PPHI इदारे में ज़िम करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जेकी कंहिं बि सूरत में क़बूल न हूंदियूं। हिन चयो त लेडी हेल्थ वर्कर 1994 खां वठी घर घर वञी पोलियो वैक्सीन, माउ ॿार जी सिहतमंद ऐं ॿियनि बुनियादी तिबी सहूलियतुनि जी फ़राहमी में अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। लेडी हेल्थ वर्करनि चयो त जॾहिं हू अॻु में ई सिहत खाते जे मुस्तक़िल मुलाज़िम आहिनि त खेनि पोइ PPHI या कंहिं NGOs में ज़िम करण जो को बि जवाबु न आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां त पूरी तौर ते नोटिस वरितो वञे।